सभिनी दोस्तनि खे इंडस डायलॉग जे वीकली इंटरनेशनल में भलीकार। दोस्तो, मां तव्हांजो दोस्त मंसूर कंवर ऐं हफ़ीज़ हारी सर, असां ॿई तव्हांजे आॾो हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर आहियूं। काफ़ी सारा मामला आहिनि। पोएं हफ़्ते जेके बि आलमी लेवल ते या पाकिस्तान जे अंदरि जेके मसइला थिया आहिनि, असां हिन सेशन में उन्हनि खे गुफ़्तगू हेठि आणींदासीं। हूअं त असां समूरा मामला पंहिंजे इंडस डायलॉग जे व्हाट्सअप ग्रुप में शेयर कंदा रहंदा आहियूं ऐं उन्हनि मसइलनि ते पंहिंजी ॻाल्हि ॿोल बि रखंदा आहियूं। सो हाणे हिन प्रोग्राम जे हिन सेशन जे ज़रिए जेके दोस्त उते एड न आहिनि या तफ़सीली तौर ते हिननि समूरनि मामलनि खे सम्झणु चाहिनि था, सो उहे ही सेशन ॿुधंदा त उन्हनि खे काफ़ी सारियूं ॻाल्हियूं सम्झ में अची वेंदियूं। सो पाण हलूं था हफ़ीज़ जे तरफ़। हफ़ीज़, सभ खां पहिरीं मुंहिंजो सुवालु इहो आहे त 9 मई थी गुज़रियो। पोएं साल 9 मई ते तव्हां ॾिठो त जेको कुझु बि थियो या करायो वियो या हिकिड़ी मुनज़िम साज़िश तहत कयो वियो, उन लाइ त कुझु बि नथो चई सघिजे। बहरहाल हिन साल बि ॿिन्ही धुरनि जो जेको मौक़ुफ़ हो हिकु साल गुज़रण खां पोइ, उहो इंतिहाई सख़्तु पाण खे नज़र आयो। पीटीआई जो मौक़ुफ़ इंतिहाई सख़्तु आहे। ॿिए पासे अस्करी धुरनि जो मौक़ुफ़ तमामु सख़्तु हो ऐं ISPR जे तर्जुमान इहो चयो त हू उन्हनि क़ौम जी ऐं क़ौम जे शहीदनि जी तौहीन कई आहे। जन बि 9 मई जो वाक़ियो करायो, इहो त दुश्मन बि न करे सघिया जेको असांजे पंहिंजनि कयो, ऐं उन्हनि खे सिर्फ़ु हिकिड़ी सूरत में ई माफ़ी मिली सघे थी त हू अवाम जे आॾो अची माफ़ी वठनि। ॿिए पासे असद कैसर जेको पीटीआई जो अहम अॻवान आहे ऐं लतीफ़ कोसा, उन्हनि सभिनी चयो त माफ़ी असां न, पर माफ़ी उन्हनि खे वठणु घुरिजे जन 40 साल आइन खे लताड़े करे मुल्क ते आमरत नाफ़िज़ कई, अवाम खे कुचलियो ऐं अवाम जे मैंडेट खे उन्हनि पुठी ॾिनी। सो हिकु साल गुज़रण जे बावजूदि ॿिन्ही धुरनि जी कशीदगी ऐं मौक़ुफ़, ॿिन्ही जो जेको धुरनि जो मौक़ुफ़ आहे उहो बि इंतिहाई सख़्तु नज़र पियो अचे। तव्हां हिननि ॿिन्हिनि धुरनि जे मौक़ुफ़ खे कीअं था ॾिसो ऐं जेको 9 मई गुज़री वियो इन खे ऐं हाणोकी सूरत हाल खे किथे था ॾिसो? छा इमरान ऐं उन्हनि धुरनि जे विच में का डील थींदी या इहा सूरत हाल जीअं जो तीअं बरक़रार रहंदी? मंसूर, सवाल ॾाढो अहम आहे ऐं सवाल सख़्तु बि आहे पंहिंजे जोर में। 9 मई जी तव्हां माना 9 मई खे कल साल पूरो थियो ऐं साल खां पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां नतीजे ते पहुचंदा त साल में छा वियो वापरियो, साल में जेको आहे उहो कहिड़े नतीजे ते पहुतो। पर आई बिलीव कि तव्हां अञा बि हुनजूं जेके फाउंडेशन्स आहिनि त बाबा 9 मई हो छा, थियो कीअं, ठीकु आहे, तव्हांजी जेसिताईं हुननि जी फाउंडेशन्स खे न सम्झंदो त इन पूरे जेको वाक़ियो थियो, इन जी क्लाइमेक्स खे सम्झे न सघंदो। त प्रोजेक्ट इमरान ख़ान तव्हांखे ख़बर आहे त कंहिंजो आहे, ठीकु आहे, ऐं प्रोजेक्ट इमरान ख़ान फेल्योर वियो ऐं उहो फेल्योर थियणो हुयो, छाकाणि त इमरान ख़ान जी जेकॾहिं तव्हां उहो शख़्सियत जो जाइज़ो वठंदा त हू अहिड़े क़िस्म जो माण्हू हो त माना मिसाल जे तौर ते जॾहिं असां 3 साल में यूनिवर्सिटी में पढ़ंदा हुआसीं त प्रोजेक्ट इमरान ख़ान पीक ते हो ऐं इमरान ख़ान वज़ीर आज़म बि हो ऐं 1 पेज जूं ॻाल्हियूं थींदियूं हुयूं। त उन महिल बि दोस्तनि ऐं असांजे विच में इहे ॻाल्हियूं थींदियूं त बाबा जेकॾहिं हिन प्रोजेक्ट खे जॾहिं पैक कंदो, माना मिसाल जे तौर ते ज़ुल्फ़िकार अली भुट्टो बि हिकिड़ो प्रोजेक्ट हो, नवाज़ शरीफ़ बि हिकिड़ो प्रोजेक्ट हो, पर जॾहिं उन्हनि पंहिंजे सभिनी प्रोजेक्ट खे मंतकी अंजाम ते पहुचायो त उन्हनि कीअं रिएक्ट कयो ऐं असां इहो उन महिल अज़म्पशन कयूं पिया त जेकॾहिं ही इमरान ख़ान खे मंतकी अंजाम ताईं जॾहिं पहुचाईंदा, जॾहिं माना एट सम स्टेज ताईं हू त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि खां सवाल जवाब करणु शुरू कंदो त इमरान ख़ान कीअं बिहेव कंदो, ठीकु आहे। सो इमरान ख़ान जो जेको बिहेवियर हो उहो हुननि कैलकुलेट न कयो त बाबा इमरान ख़ान असां जॾहिं हुनखे पैक कंदासीं, घर उमाणींदासीं या ठिकाणे लॻाईंदासीं त उहो असां सां कीअं माना असां हुननि जो बिहेवियर कीअं हूंदो। बहरहाल जेको फुल फोर्स हुई, आई थिंक के मिलिट्री वटि जेका बि फोर्स हुई उहा प्रोजेक्ट इमरान ख़ान खे लॻाए छॾी। एतिरी फोर्स ज़ुल्फ़िकार अली भुट्टे वारे प्रोजेक्ट में या माज़ी में जेके बि प्रोजेक्ट थिया, नवाज़ शरीफ़ जे प्रोजेक्ट ते कोन लॻाई हुई जेतिरी फोर्स ऐं स्ट्रेंथ जेको आहे उहो इमरान ख़ान ते लॻाई हुई। मुकमल माना इदारो जेको आहे उहो इमरान ख़ान खे ठाहिण में लॻी वियो, हुनजी पॉलिटिकल पार्टी खे ठाहिण में लॻी वियो, हुनजी मैनिफेस्टेशन करणु लॻी पियो। सो अहिड़े क़िस्म जो वाक़ियो असांखे माज़ी में नथो मिले। सो ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहा पूरी इन्वेस्टमेंट हुई या पूरो जेको प्रोजेक्ट हो उनखे जहिड़ी ताक़त सां ठाहियो वियो, जॾहिं उनखे पैक कयो वियो या उनखे जॾहिं ख़तमु कयो वियो एट सम स्टेज त उन जो जेको इज़हार आहे, ठीकु आहे, न्यूटन्स लॉ ऑफ पॉलिटिक्स, माना हिकिड़ो एक्शन थियो उनजो रिएक्शन थींदो आहे, त उहो न्यूटन्स लॉ ऑफ पॉलिटिक्स जॾहिं हिते अप्लाए थियो त उहो इंतिहाई शदीद हो। उन खे हुननि कैलकुलेट न कयो हो पहिरीं ॻाल्हि। ऐं ॿी ॻाल्हि इहा त 9 में छा हो, मिसाल जे तौर ते 9 में ईअं हो त जॾहिं ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे फाही ते चाढ़ियो वियो या हुनखे वज़ारत उज़्मा ते लाथो वियो त
उहो बि त 9 मई हो न। छा सम्झण जी ज़रूरत आहे पीपल्स हम्म, पार्टी ईअं रिएक्ट कयो? या जॾहिं नवाज़ शरीफ़ खे 2 दफ़ा हटायो पर टियों दफ़ो जेको ॿियों दफ़ो जेको 99 में हटायो वियो, उहो कहिड़े रीति हटायो वियो? तव्हां ॾिठो? हू वज़ीर आज़म हाउस जूं जेके आहिनि दीवारूं टिपनि था पिया, उहो छा हो? उहो बि त 9th में हो न। ठीकु है, या उहो बि उन ॾींहं खे तव्हां कंहिं ॾींहं सां करो न, पोइ छा उन ॾींहं ते हुननि रिएक्ट कयो नवाज़ लीग जे माण्हुनि? नवाज़ लीग जे माण्हुनि ईअं रिएक्ट न कयो। हाणे छो न कयो नवाज़ लीग जे माण्हुनि ऐं पीपल्स पार्टी जे माण्हुनि? इहो हिकिड़ो अलॻि सां हिकिड़ो पूरो केस स्टडी आहे, अलॻि सां पूरो सेशन आहे। पर इमरान ख़ान जे माण्हुनि जेको आहे न उहो रिएक्ट कयो, छाकाणि त उन्हनि खे हम्म, तव्हां न हिकिड़ो मैनिफेस्ट ईअं कयो हो, इमरान ख़ान खे तव्हां हिकिड़ी कानून खां मथां ई शख़्सियत करे प्रेज़ेंट कयो। तव्हां हुनखे हिकिड़ो प्रीस्ट करे प्रेज़ेंट कयो त हिन रियासत में सभु करप्ट आहिनि, सिर्फ़ इमरान ख़ान। ठीकु है, तव्हां जेकॾहिं हिकिड़े माण्हू खे प्रेज़ेंट इहो कंदो, हुनखे तव्हां कानून खां बलात्कार करे छॾंदो, तव्हां हुनखे ॾोह ऐं ग़लति ऐं सही ऐं सज़ा ऐं जज़ा खां जेकॾहिं हिकिड़ो माण्हू बालादस्त थो थी वञे ऐं तव्हां माण्हुनि खे बार बार रियासती मशीनरी ज़रिए प्रोपेगेंडा टूल जे ज़रिए चओ था त इमरान ख़ान ॾोह करे ई नथो सघे, या फलाणो माण्हू जेको आहे उहो ग़लति करे ई नथो सघे, हाणे तव्हां हुनखे लाथो आहे, त फलाणे जुर्म में हुनखे लाथो आहे, या फलाणे जुर्म में असां हुनखे गिरफ़्तार कयो आहे, त माण्हू मञण लाइ तयार ई न आहिनि। माण्हू मिसाल जे तौर ते आरिफ हबीब आहे न, मुल्क जो वॾे में वॾो सरमाएदार आहे, हर हर जेका आहे सेक्टर में हुनजी इन्वेस्टमेंट आहे। उन ॾींहुं चयईं त अडियाला जेल खे बासी। ठीकु है, त उन ते सैयद तलत हुसैन ॾाढो ज़बरदस्त तजियो कयो त बाबा बासी छा? जेको माण्हू जेल में उहो मुलज़िम आहे न, त जॾहिं तव्हां उहो प्रेज़ेंट ई कोन कयो त माण्हू इमरान ख़ान मुलज़िम बि थी सघे थो, इमरान ख़ान ग़लति कम बि करे सघे थो, इमरान ख़ान ॾोह बि करे सघे थो, या को बि माण्हू अहिड़े क़िस्म जो करे सघे थो। जॾहिं तव्हां उहो मैनिफेस्टेशन ई न कई त 9th में थियणो हो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त फर्स्ट टाइम पीटीआई या तहरीक इंसाफ़ या उनजे पोयां जेका थिंक टैंक हुई, उन इहो तासुर ॾियारियो त इमरान ख़ान खे गिरफ़्तार कंदड़ को पुलिस न आहे, या कंहिं पॉलिटिकल पार्टी में ताक़त ई न आहे जो इमरान ख़ान खे हटाए सघे या कुझु करे सघे। इमरान ख़ान खे हटाइण में सिधो जो सिधो हुननि चयो त बाबा इहे जेके जनरल्स वेठा आहिनि या मिलिट्री मैन जेके वेठा आहिनि उन्हनि जो किरदारु आहे या उन्हनि जो, त हुननि उहो माण्हुनि जे अॻियां तव्हां हिकिड़ो पूरो स्ट्रक्चर क्रिएट कयो जेको सज़ा ऐं जज़ा खां बालातर हो। जॾहिं तव्हां हुनखे लाथो, जॾहिं तव्हां हुनखे गिरफ़्तार कयो, त हुननि इहा चई त बाबा हिन जे पोयां फलाणा माण्हू आहिनि, माण्हू ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हू रिएक्ट कंदा, माण्हू जज़्बाती हूंदा आहिनि। ऐं ख़बर थी माण्हुनि खे रोकण हू चवंदा हुआ न मिस्री त इहो बुलेट्स ऐं गन्स जो जेको आहे मामिलो ई न आहे, माण्हुनि जा जेके जज़्बा आहिनि उन्हनि खे तव्हां गोलियुनि सां नथा रोके सघो। सो आई बिलीव कि उहो माण्हुनि जो ख़ुदि साख्ता जज़्बो हो, या तव्हां हुनखे खणे जेकॾहिं तव्हां चओ त पोयां बैक स्टेज ते कुझु माण्हू वेठा हुआ जिन इहो प्लान कयो, त उन्हनि माण्हुनि छो प्लान कयो? माना हाणे रियासत उन्हनि खे जोड़े बि नथी सघे कंहिं सां गॾु। मिसाल जे तौर ते अॻे हिते को बि माण्हू जेकॾहिं मिलिट्री जे अगेंस्ट या खणे हिते जा जेके सो कॉल्ड होलिका हुजनि उन्हनि जे ख़िलाफ़ जेकॾहिं ॻाल्हाईंदो हो, त तव्हां हुनखे या मूसाद सां जोड़ींदो या तव्हां राह सां जोड़ींदो। हाणे तव्हां इमरान ख़ान जे माण्हुनि खे तव्हां कीअं जोड़े सघो मूसाद सां ऐं राह सां? दैट मीन्स कि तव्हां ख़ुदि शिकस्त क़बूल पिया करियो त उहे एजेंसियूं या उहे दुश्मन क़ुवतूं उहे तव्हांजे मुल्क जे अंदरि पेनिट्रेशन करे चुकियूं आहिनि। इहो त इटसेल्फ वॾी डिफीट आहे न। त हिकिड़ो कंप्लीटली आई थिंक कि सोच जी हिकिड़ी हिकिड़ी पूरे नैरेटिव जी तव्हांखे खोट नज़र आई फर्स्ट टाइम माना तव्हांखे चवां त 9th मई खां पोइ नैरेटिवली, यानी उहो सोच जे हिसाब सां हितां जा जेके इदारा आहिनि या हितां जूं जेके रियासती क़ुवतूं आहिनि उहे हाराए चुकियूं या उहे उन खे काउंटर करण में नाकामियूं। हाणे हू उन्हनि खे केश कराए विया त बाबा हीअ असांजी सिविलियन सुपरमेसी जी जंग आहे। सो हाणे सिविलियन सुपरमेसी तव्हां इमरान ख़ान या हुनजे सपोर्टर्स मां एक्सेप्ट करे सघो था त हू कानून खे मञींदा, हू कानून जूं ॻाल्हियूं कंदा, हू डेमोक्रेसी जूं ॻाल्हियूं कंदा? ऑब्वियसली नॉट। ठीकु है, प्राइम मिनिस्टर शहबाज शरीफ सां उहे एग्री थिया या न थिया, पर हुन कल 9 मई ते हिकिड़ी ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई त हू वन मेन जो डेस्पोटिक रूल कायम करण विया पे, ऐं एग्ज़ैक्टली इहो प्लान हो असांजी मिलिट्री एस्टेब्लिशमेंट जो, इहो प्लान हो बाबा सदारती निज़ाम ऐं इमरान ख़ान सदर। ऐं पीटीआई जो बि अॼु मैनिफेस्टेशन इहा आहे, वन सिंगल रूल। माना हुनखे तव्हां चूंडे नथा सघो, हुनखे तव्हां लाहे नथा सघो, हुनखे तव्हां वोट ऑफ नो कॉन्फिडेंस जे तहत, मतिलबु
बालातर माण्हू, सभु कुझु रियासत खां बालातर माण्हू, हिटलर जहिड़ो माण्हू। जेकॾहिं तव्हां हिनखे थोरो इमरान ख़ान जी मोहबत मां हटे करे जेकॾहिं माण्हू ॾिसंदा त मैनिफेस्टेशन इहा आहे। सो उन जो इहो रिएक्शन आहे। ऐं ॿई धुरियूं आई थिंक के पंहिंजी जॻह ते बीठियूं आहिनि। ताक़त में अञा बि पलड़ो भारी जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त उहो इमरान ख़ान वारी धुर जो या तहरीक इंसाफ़ वारी धुर जो, छाकाणि तुंहिंजो नैरेटिव कामयाबी सां हले पियो, कामयाबी सां जेको आहे जारी आहे। साल ताईं हुनजे नैरेटिव खे काउंटर कोन करे सघिया आहिनि। माना हुनजे नैरेटिव खे काउंटर करण जो हिकिड़ो तरीक़ेकार हो त तव्हां गुड गवर्नेंस आणियो, तव्हां मुल्क जा हिते जा जेके मामलात आहिनि उहे तव्हां ठीकु करियो। सो हुननि ईअं न कयो। बाक़ी आई बिलीव के फ़िलहाल त हुननि जो पलड़ो नैरेटिव जे हिसाब सां भारी आहे। वधीक छा थो थिए छा नथो थिए, तव्हां ISPR जे चीफ जी तव्हां प्रेस कॉन्फ्रेंस ॿुधी हूंदी। उन्हनि चयो त कल्प्रेट जेकॾहिं तव्हां माफ़ी वठंदा त उन्हनि खे माफ़ कयो वेंदो। पाण जो सिंपल मौक़िफ़ इन ते अथव, इहो तरीक़ेकार न हुअणु घुरिजे। को बि माण्हू रियासत खां बालातर न हुअणु घुरिजे, को बि माण्हू कानून खां बालातर न हुअणु घुरिजे। ऐं सभिनी खे इक्वली रूल ऑफ लॉ जी जेकॾहिं ॻाल्हि करियूं था त इक्वली तव्हां ट्रीट कयो। पोइ जेकॾहिं आउं को अहिड़ो नाक़ाबिले माना माफ़ी जेकॾहिं ॾोह करियां ऐं आउं कंहिं हिकिड़ी ताक़त सां वञे माफ़ी वठां, मिसाल जे तौर ते उहा ताक़त JHP थी सघे थी, उहा ताक़त खणे इमरान ख़ान थी सघे थो, उहा ताक़त खणे चीफ जस्टिस थी सघे थो। आउं उन खां माफ़ी वठां, उहो मूंखे माफ़ करे, ठीकु आहे। सो सुभाणे मंसूर खे माफ़ करे, परीं खे पॉलिटिकल पार्टी खे माफ़ करे, त ईअं मुल्क हलंदा ई न आहे। हिते मुल्क को रिटन डॉक्यूमेंट हूंदो, को का शइ हूंदी, उन जे तहत हलंदा। ऐं सभिनी माण्हुनि खे, सभिनी क़ुवतुनि खे उन जे तहत हलणो पवंदो। सो ईअं न आहे, हिते ताक़त आहे। उन ताक़त खां उहे चवंदा माफ़ी वठनि, उहे चवनि ग़लति कयो असां, हाणे असीं तव्हांजा ॿार हुआसीं, तव्हांजा बच्चा हुआसीं, उहो छा वर्गलाइजी वियासीं, ठीकु आहे। सो वर्गलाइजी वञण जे नतीजे में असां ग़लति कमु कया ऐं हाणे तव्हां माफ़ी था वठूं। इहो ख़ुदा जी सिफ़त आहे। ख़ुदा चवंदो त तव्हां केॾा बि ॾोह करे अचो, मूंखां माफ़ी वठो, आउं तव्हांखे माफ़ करे छॾंदुसि। इहो ख़ुदाई सिफ़त मंसूर कंहिं बि इदारे वटि न हुअणु घुरिजे, कंहिं बि माण्हू वटि न हुअणु घुरिजे। इदारा या माण्हू सिंगल डॉक्यूमेंट जे तहत हलनि, उहो बराबरी जे बुनियादनि ते डील करे। ख़ुदा जूं सिफ़तूं ख़ुदा खे जुॻाइनि, माण्हू ऐं इदारनि जे वस जी ॻाल्हि न आहे। सो पंहिंजो इहो नैरेटिव आहे। तव्हां अॻिते इन ते जेको ॻाल्हि ॿोल रखो। हफ़ीज़, मां ॻाल्हि ॿोल नथो रखां, उहे समूरो मामिलो तव्हां ते छॾियो आहे। बहरहाल तव्हां हिन में हिकिड़ी अहम पॉइंट जेका ॿुधाई, शहबाज़ शरीफ़ जेका कल्ह नोट कराई टियों ॾींहुं, उहो वन मैन रूल, पाण इहे खणी चऊं त सुपरमैन वारो हिकिड़ो कॉन्सेप्ट उन्हनि जोड़ियो पियो त हिकिड़ो माण्हू ई अथॉरिटी हूंदो मुल्क जे अंदरि। सदारती निज़ाम जे ज़रिए इमरान खे तव्हां चयो त इमरान सदर, छा इमरान मुस्तक़िल तौर ते हुननि जे फेवर में हुयो जन खे हुननि सदर बणाइण ते चाहियो, या उन में अड़ी तरमीम जूं समूरियूं तरमीमूं ख़तमु करे उन्हनि जेको वन मैन रूल क़ाइमु करण ते चाहियो, छा उहो इस्टेब्लिशमेंट जे मुस्तक़िल तौर ते फेवर में हो या न? तव्हां कीअं था ॾिसो? बिल्कुलु हो, बिल्कुलु बिल्कुलु हो, बिल्कुलु हो। एग्ज़ैक्टली मामला मिसाल जे तौर ते इमरान ख़ान हुननि जे मुताबिक़ हो, हुननि जो माण्हू हो। मामला तॾहिं ख़राब थिया जॾहिं इमरान ख़ान मेडलिंग करणु शुरू कई। मिसाल जे तौर ते ज़ुल्फ़िकार अली भुट्टे सां छा इशू थियो, जॾहिं हुन मेडलिंग करणु शुरू कई, ठीकु आहे। त ईअं ई इमरान ख़ान सां मामिलो थियो न। मिसाल जे तौर ते तव्हांखे यादि हो ही नदीम अंजुम वारो केस, जॾहिं हिन खे करंट जेको DGI उन खे जॾहिं लॻाइनि पिया, त इमरान ख़ान चयो त पहिरीं त इंटरव्यू कंदुसि। माना फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री ऑफ पाकिस्तान को सिविलियन माण्हू चए पियो, खणी इमरान ख़ान खे तव्हां सिविलियन कंसीडर करो, त बाबा DGI जो पहिरियों इंटरव्यू कंदुसि। इहो अख़्तियार हुन वटि हुयो ई न। DGI जेको आहे मिलिट्री चीफ जी मर्ज़ी सां लॻंदो आहे, हू कंहिंखे लॻाईंदो आहे। सो इहो इमरान ख़ान पंहिंजा अख़्तियार जेके आहिनि उहे लंघण शुरू कया। फर्स्ट टाइम जेको आहे फॉरेन पॉलिसी आहे पाकिस्तान जी, उन्हनि खे हुन डायरेक्टली जेको आहे उहो हैंडल करणु शुरू कयो। पोइ खणे थोरी देरि ताईं माना मुस्लमाननि वारी जेका ॻाल्हि हुई, मुस्लिम उम्मत सां जुड़ण वारी ॻाल्हि, उहो त हितां जे इदारे जे हक़ में हुई। पर हू जेको रूस ॾांहुं वियो या हाणे कुझु बि हो, ठीकु आहे। या घणा माण्हू त हुनखे इहो चवंदा आहिनि त भाउ रूस ॾांहुं ॾेखाव तहत वियो, हुन अमेरिका जे असर हेठि जेको आहे उहो CPEC खे बि मुकमल तौर ते बंदि करे छॾियो। सो आई बिलीव के CPEC खे बंदि उतां जी नाइल हुकूमत कयो। माना इमरान ख़ान जी जेका नाइल हुकूमती वज़ीर हुआ या उन्हनि जी कारकर्दगी हुई या उन्हनि जे हेठि हलंदड़ ब्यूरोक्रेसी हुई, उन जे तहत कयो। बहरहाल जेको बि कुझु हो, सो ईअं हो, हुननि जो माण्हू हो, हुननि जे हेठि हो, हुननि जे मुताबिक़ हलियो पिए। बट हुन इहो चाहियो पिए त जेको कुझु थिए उहो माना डेस्पोटिक कोन हूंदो, रूलर, वन रूलर जी ॻाल्हि करो न। 3 साल जॾहिं हुकूमत में रहियो, हुन चई त बसि हाणे सभु कुझु आहे,
बनी ॻाल्हि में विया मूं सां सभु जेको आहे उहो अची एडवाइस कनि ऐं फाइनल नतीजो मुंहिंजे मुताबिक़ हुजे। पर हिते अथॉरिटी सिंगल न हुई, अथॉरिटी के ॿिया हुआ, ही उनजो चेहरो हो, ठीकु आहे। सो इहो इते इमरान खान जी कैलकुलेशन हुई, बट इमरान खान खे लॻो त हाणे आउं एॾो माना महानता थी प्रेज़ेंट थी चुको आहियां हितां जे माण्हुनि में, आउं इहो करे सघां थो। एग्ज़ैक्टली सेम कैलकुलेशन तव्हांखे ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी केस में मिले थी। आउं भुट्टे खे ऐं इमरान खान खे न हिकिड़े सिनेरियो में ॾिसंदो आहे, ॿिन्ही जी सेम स्टोरी, एग्ज़ैक्टली सेम स्टोरी, ॿिन्ही जो ठहिण, ॿिन्ही जो ताक़त में अचण, ॿिन्ही जो जेको आहे। पर हिन जी स्टोरी अची टर्न थिए थी 9 मई ते, जेका ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी स्टोरी 9 मई ते जो जेको हुन सां ॾींहुं थियो 5 जुलाई, उहो 5 जुलाई जेको आहे उहो 9 मई न थियो। बाक़ी एग्ज़ैक्टली सेम स्टोरी आहे ॿिन्ही जी। अच्छा हफ़ीज़, जेको तव्हां मेडलिंग जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो यानी मुदाख़लत, सो इमरान खान हुननि जे अख़्तियारनि में जेके वागधणी आहिनि, जेके मुल्क जा चङा मुड़ुस आहिनि, उन्हनि जे अख़्तियारनि में मुदाख़लत करणु शुरू कई भुट्टे जी आहे। ऐं हिन बि भुट्टे साहिब जीअं OIC कॉन्फ्रेंस कराई, इहो ॾेखारियो त इस्लामी दुनिया जो को वॾो मक़बूल तरीन लीडर आहियां ऐं समूरी मुस्लिम दुनिया खे सहेड़े सघां थो अगेंस्ट अमेरिका, अगेंस्ट इज़राइल। ऐं पोइ हुन जीअं भुट्टे साहिब 74 में ॾेखारियो ऐं उन यासिर अरफ़ात, शाह फैसल ऐं ॿियनि सां वाइदो कयो त नेक्स्ट जेका जंग हूंदी अरबन ऐं इसराइल जसीयुनि में मुकमल तौर ते पार्टिसिपेट कंदासीं। सो इमरान खान जा बि अहिड़ा जज़्बा OIC वक़्तु असांखे ॾिसण में आया पे त उहो मुस्लिम दुनिया जो को अर्तुगल गाज़ी, अलाए अर्तुगल गाज़ी चवंदा आहिनि, उहो थियण पे चाहियो। बहरहाल पाण अॻियां हलूं था। सो इंडो पैसिफिक जो मामिलो आहे, उते तव्हां ॾिठो त जॾहिं मोहम्मद मुइज़ू खटे आयो तॾहिं हुन पंहिंजी इलेक्शन कैंपेन में इहो वाज़े चयो त जीअं आउं खटे ईंदुसि त असीं इंडियन जेके फोर्सिस आहिनि, इंडियन फोर्सिस जेके मालदीव में आहिनि, असीं हुननि खे हितां तड़ींदासीं, त बाबा हलो हितां निकिरो। सो हाणे जॾहिं मोहम्मद मुइज़ू चूंडिजी बि आयो, सदर बि थी वियो, तॾहिं हुन मुकमल तौर ते हुनखे अल्टीमेटम ॾिनो इंडियन फोर्सिस खे, तव्हां हितां निकिरी वञो भारतीय फ़ौज में। सो हुननि निकिरणु हुतां शुरू कयो आहे। सो इन समूरे मामले खे उते चाइना जे वधंदड़ असर उसुख खे इंडो पैसिफिक में, हालांकि अमेरिका तरफ़ां क्वाड ठाहियो वियो त जीअं चाइना खे सोड़ो कजे ऐं ॿिया टियां खोड़ सारा मामला, पर हाणे उनजे वरी काउंटर में स्क्वाड बि ठहियो आहे शायदि को। सो तव्हां हुन समूरे मामले ते असांखे ॿुधायो, असांजे ॾिसंदड़नि खे इहो ब्रीफ कयो त इंडो पैसिफिक में सिचुएशन केॾांहुं पई वञे। हिकु पासे गज़ा ऐं इसराइल वार आहे, ॿिए पासे यूक्रेन ऐं रशिया वार आहे। ध्यानु घणो त उॾाऊं, पर अचानक ही समूरा मामला कीअं पिया थियनि? तव्हां हिन मामले ते चीन जे वधंदड़ असर रसूख़ खे कीअं पिया ॾिसो? मंसूर, हिकिड़ो रियासतूं जेके आहिनि उहे जंग जे दौरान जेको आहे ॿियनि रियासतुनि यानी पंहिंजे दुश्मन जे रियासतुनि जी ध्यानु भटाइण ख़ातिर उहो मुख़्तलिफ़ टैक्टिक्स खेॾंदियूं आहिनि ऐं उन में कंहिं हद ते कामयाब वेंदियूं आहिनि। सो जॾहिं चीन ॾिठो त जेको आहे उहो अमेरिका हुन ते फोकस्ड वधीक आहे ऐं पोइ आईमेक ठाहे पियो या ॿिया हुन जेके मुआहिदा शुरू करणु वियो हो अफ्रीका में, हुन फ्रांस खे लाथो त बाबा फ्रांस ऐं इटली जेके आहिनि उहे अफ्रीका जा मामला संभालींदा ऐं असां पाण जेको आहे इंडो पैसिफिक में वेही करे हिते रोड मैप ठाहींदासीं, नवां मुआहिदा कंदासीं ऐं चीन जे ख़िलाफ़ हिकिड़ो मुआहिदो वॾो मुआज़ क्रिएट कंदासीं। उहो सभु कुझु हलियो पिए यूक्रेन जी जंग जे हलंदड़ दौरान, ठीकु आहे। माना यूक्रेन जी जंग हली पए, उन जे बावजूद बि अमेरिका डिस्ट्रैक्ट कोन थी सघियो फ्रॉम द चीन, चाइना वारे काउंटर खे थ्रेट करण जे लाइ। ऐं पोइ तव्हां ॾिठो त उन जा रीज़न्स के बि थी सघनि था, हिस्टोरिकल रीज़न्स आहिनि ओबियसली फ़लस्तीन ऐं इसराइल जी जंग जा, पर जेको इमीडिएट रीज़न हो उहो हो अरब इसराइल नॉर्मलाइज़ेशन ऐं आईमेक जो ठहिणु। सो उहो उन इमीडिएट रीज़न जे पोयां किथे न किथे उहो चीन जी डिस्ट्रक्शन मौजूदु हुई। सो हाणे 6-7 महीना गुज़रण जे बावजूद जेको आहे गुज़रण खां पोइ 6-7 महीना गुज़रण खां पोइ अमेरिका इन नतीजे ते पहुतो आहे त बाबा हाणे चीन जी तरफ़ असांजो फोकस वधीक वापसि अचणु घुरिजे। ऐं पोइ तव्हां ॾिठो त इंडो पैसिफिक में हुननि क्वाड ऑलरेडी हुननि जो मौजूदु हुयो। हाणे क्वाड जो मसइलो सिंपल इहो हो त उते जेका इंडिया जी मौजूदगी हुई उन क्वाड खे सवालिया निशान बणाए छॾियो। मिसाल जे तौर ते एक्सपर्ट हुननि इहो बि चयो त छा इंडिया मुसलसल या मुकमल तौर ते जेको आहे उहो वाशिंगटन मां ठहे ईंदड़ पॉलिसी खे एक्सेप्ट कंदो? छा इंडिया जूं जेकी फॉरेन पॉलिसी चॉइसिस आहिनि उहो हुनखे एतिरो स्पेस ॾियनि थियूं? मिसाल जे तौर ते वाशिंगटन में त इहा पॉलिसी त रूस सां मुकमल तौर ते जेको आहे तव्हांखे अलॻि इख्तियार करणी आहे, बट इंडिया कंप्लीटली डिपेंडेंट बाय ऑन रशिया घणनि मामलनि में, मुआशी तौर ते बि ऐं दिफ़ाई तौर ते बि। सो छा इंडिया इहो अफोर्ड करे सघे थो त डायरेक्टली जेको आहे रूस जे अगेंस्ट वञे सघे ऐं बिला वजह वञे?
मिसाल जे तौर ते रूस सां इंडिया जो को डायरेक्टली मसइलो ई न आहे, पर हाणे जेकॾहिं अमेरिका जी कैंप में त सिधो हुननि जो हुन जे ख़िलाफ़ वञिणो पियो। पोइ इहे सभु ॻाल्हियूं हुयूं। या छा इंडिया अफोर्ड करे थो त जेकॾहिं मिलिट्री कॉन्फ्लिक्ट में चीन जे अगेंस्ट अचे थो अमेरिका, त इंडिया हिकिड़ी धुर थी बीहे, मिलिट्री कॉन्फ्लिक्ट जो हिसो थिए। इहे सभु मामला हुआ, इहे सभु सवाल हुआ जिन ते इंटरनेशनल एक्सपर्ट्स जेके नतीजे ते पहुता त इंडिया मुकम्मल तौर ते वाशिंगटन जूं पॉलिसीज़ जेके आहिनि उहे एक्सेप्ट नथो करे सघे। हुन माज़ी में बि एज़ ए न्यूट्रल कंट्री रहियो आहे कोल्ड वार में, ऐं हाणे बि हू पंहिंजो जेको इंटरनेशनल इमेज आहे उन खे हू ख़राब न कंदो ऐं एज़ ए न्यूट्रल कंट्री थी कमु कंदो। ऐं हू जीअं त पाण सभु चवंदा आहिनि त चीन खे बि उथारण में कंहिंजो हथ हो, अमरीकी हथ हो, यूरोपी पैसो हो। सो हुननि उहो हाणे जेको आहे इंडिया में लॻाइण शुरू कयो, त इंडिया खे किथे न किथे इहो बि ख़्यालु हो त बसि सुभाणे हिननि जो सुभाणे हुननि जो असीं बि थी सघूं था। मिसाल जे तौर ते इन ई धुर जो असीं बि शिकार थी सघूं था। सो ऐं हुननि रूस मुंहिंजा बि हथ न कढिया, रूस सां बि हुननि जा मुआशी मामला हलंदा रहिया, दिफ़ाई मामला हलंदा रहिया। अमेरिका जो इहो चवण आहे त हुनजूं कंपनियूं रूस खे जंग में मदद कंदियूं रहियूं घणनि शयुनि में। सो किथे न किथे उहो वाशिंगटन में वेही करे सोचियो त ही टाइम न आहे इंडिया खे हींअर जंग में खणे अचण जो। उन जे करे बहितर ईअं त असां जेके असांजा कोर पार्टनर्स आहिनि, मिसाल जे तौर ते फिलीपींस आहे, फिलीपींस सां हुनजो डिफेंस पैक्ट आहे, जापान सां हुनजो डिफेंस पैक्ट आहे, ऑस्ट्रेलिया सां हुनजो आकस नाले सां जेको आहे न्यूक्लियर सबमरीन्स ठाहिण जो पैक्ट आहे। सो उहे जेके कंप्लीट असांजे मुताबिक़ ठीकु आहे हले सघनि था, असीं उन्हनि खे गॾे करे हिकिड़ो नओं ग्रुप ठाहियूं था ऐं उन ग्रुप जे तहत जेको डायरेक्टली कन्फ्रंट में अचूं था चाइना जे। हाणे तव्हांखे ॿुधायां त अॼु हुननि जूं मिलिट्री ड्रिल्स थियूं आहिनि फिलीपींस में इन स्क्वाड जूं। हाणे उन ड्रिल्स जो जेको बुनियादी कॉन्सेप्ट उहो इहो त माना ज़मीन ते ॿिए जी ज़मीन ते कब्ज़ो कीअं कजे, इन्वेजन, ठीकु आहे, या जेकॾहिं को माण्हू इन्वेजन करे थो त उनखे काउंटर कीअं कजे। सो इन्हनि सभिनी मामलनि में इंडिया अचणु जेको आहे उहो अफोर्ड कोन पिए करे सघियो। सो दैट्स वाई हुननि इहो स्क्वाड ठाहियो। बाक़ी ॿी ॻाल्हि तव्हां मालदीव वारी ॻाल्हि कई त मालदीव मां बि हिंदुस्तानी फ़ौजूं निकिरे चुकियूं आहिनि ऐं मालदीव जो डिफेंस पैक्ट बि साइन थी चुको आहे विथ चाइना। सो इहो सेकंड सेटबैक आहे इन ए सिंगल डे टू इंडिया। सो वॾो सेटबैक आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। हाणे ॾिसजे उन्हनि खे उहो कीअं था काउंटर कनि। बहरहाल फ़िलहाल जेको वेस्ट आहे उहो जेकॾहिं इंडिया जे ख़िलाफ़ न आहे त इंडिया सां गॾु बि न आहे। हू ख़ालिस्तान वारी मूवमेंट ते जेको आहे हुननि खे बिल्कुलु खयो बीठो आहे ऐं हुनखे चवे थो त तव्हां रूस सां पार्टिंग अवेज़ यानी जेके रिश्ता आहिनि पंहिंजा टोड़ो। सो रूस सां हू बि नथो करणु चाहे। मुस्तक़बिल जी सूरत हाल ॾिसजे इंडिया जी कीअं थी वञे। बहरहाल फ़िलहाल इहो जेको इंडो पैसिफिक जेको कॉन्फ्लिक्ट आहे उन में अमेरिका नथो माना हिंदुस्तान खे एज़ ए ट्रस्टवर्दी पार्टनर तस्लीम नथो करे। दैट्स वाई हू फिलीपीन, जापान ऐं ऑस्ट्रेलिया ते वधीक फोकस्ड आहे ऐं उन्हनि सां गॾु जेको आहे हुन स्क्वाड नाले ग्रुप ठाहियो आहे। यकीनन हफ़ीज़ वेस्ट अमेरिका उहे ख़ालिस्तान जी जेका मूवमेंट आहे उन जी आड़ में हिंदुस्तान ते भारत ते वॾो दबाव विझणु चाहींदा त जीअं हू रूस सां पंहिंजा रिश्ता मुकमल तौर ते ख़तमु करे। इहा तव्हांजी ॻाल्हि ॾाढी बिल्कुलु दुरुस्त आहे। सो हाणे रूस जो ज़िक्र खुलियो आहे त रूस ॾांहुं हलूं था पाण। अहम सवाल आहे, कल्ह ई रूस में जेको नाज़ी फ़ौजुनि खे शिकस्त ॾिनी वई हुई, तमामु हिकिड़ो वॾो तारीख़ी ॾींहुं हो, बग़ैर कंहिं शर्तुनि जे ईअं पाण चऊं त बिना कंहिं शर्तुनि जे नाज़ी फ़ौजुनि सुर्ख फ़ौज ॾाढो हथियार फिटा कया हुआ, जंहिंजी फतह जे ॾियारे ते काल टियों ॾींहुं रूस में वॾी फ़ौजी परेड थी ऐं प्यूटन हिकिड़ो ॿीहर यूरोप खे ऐं अमेरिका खे वार्न कयो। उन्हनि खे चिता ॾिनो त तव्हां जेकॾहिं रूस लाइ को बि थ्रेट पैदा कयो या असांखे कंहिं बि तरह जी धमकी ॾिनी, असांखे जेकॾहिं वजूदी ख़तरो लाॻ थियो त असीं कंहिंखे बि माफ़ न कंदासीं। जीअं उहो हमेशह चवंदो रहियो आहे त जेकॾहिं धरती जे ॻोले ते रूस न हूंदो त पोइ हिन दुनिया जो को बि फ़ाइदो न आहे, हीअ दुनिया असां लाइ बेकार आहे रूसी माण्हुनि लाइ। सो न्यूक्लियर ड्रिल्स जा चो ॿोल बि आहिनि त रूस न्यूक्लियर ड्रिल्स करणु पियो वञे, बेलारूस में पंहिंजा न्यूक्लियर वेपन्स बि रखणु वञे पियो। जीअं अॻु में क्राइसिस थिया हुआ, क्यूबन मिसाइल क्राइसिस, जॾहिं निकिता खरोशेव वारनि क्यूबा में न्यूक्लियर पंहिंजा हथियार बि रखिया। सो हाणे त रूस खे बाक़ाइदा हिकिड़ो थ्रेट आहे ऐं यूरोप जे तरफ़ां अमेरिका जे तरफ़ां बाक़ाइदा हिकिड़ो थ्रेट आहे रूस खे ख़तमु करण जो। सो इन समूरी सूरत हाल में रूस केॾांहुं वेंदो? तव्हांजी नज़र में प्यूटन जेको हींअर खटे आयो आहे
हू छा थो ॾेखारणु चाहे ऐं छा थो करणु चाहे, छा हू डोंबास रीजन तां विथड्रा कंदो या इन समूरी अमरीकी, यूरोपी ऐं यूक्रेनी जेके फोर्सिस आहिनि, जेका एॾी वॾी मशीनरी आहे, जेका एॾी वॾी प्रोपगंडा आहे, उनखे हू फेस करे सघंदो? तव्हां छा पिया ॾिसो, छा या रूस न्यूक्लियर जंग ॾांहुं वधंदो? तव्हांजी कहिड़ी राय आहे? मंसूर प्रोफेसर मीर शाह मीर चवंदो आहे त जेको बुचारेस्ट में कॉन्फ्रेंस थी 2008 में, उन 2008 में यूक्रेन जी जंग जा जेके बुनियाद उहे विधा विया, ठीकु आहे। मिसाल जे तौर ते उन में 2008 जी कॉन्फ्रेंस में, नेटो कॉन्फ्रेंस में इहो चयो त भाई यूक्रेन ऐं जॉर्जिया जेके आहिनि उहे पार्ट थींदा नेटो जा, ऐं रूस कॉन्फ्रेंस जे ॿिए ॾींहुं चयो त इहो नेटो जो पार्ट थियण खां पहिरीं असां जेको जॉर्जिया ऐं यूक्रेन खे दुनिया जी तख़्ती तां ख़तमु करे छॾंदासीं। सो जॉर्जिया में त इहा सूरत हाल आहे जो रूस नवाज़ गवर्नमेंट हींअर, ऐं उन्हनि खे वेस्ट जेको आहे उहो कंसीडर करे थो त बाबा ही जेका आहे ऑटोक्रेटिक रिजीम आहे ऐं ही जॉर्जिया जे खिलाफ़, जॉर्जिया जे माण्हुनि जे मुफ़ादनि जे खिलाफ़ आहे। जॉर्जिया खे जेको आहे नेटो जॉइन करणु घुरिजे। बहरहाल जॉर्जिया त फ़िलहाल नेटो जॉइन करण जी उन पोज़ीशन में न आहे ऐं न उहो जॉइन करणु वञी रहियो आहे। यूक्रेन कोशिश कई त उनखे नेटो जी मेंबरशिप मिले 2020 खां पोइ उन्हनि इहो कंप्लीटली कोशिश कई ऐं नतीजो तव्हां ॾिसो पिया। तव्हांजो सवाल हो त छा डॉनबास रीजन वापसी कंदो? सो ॾिसो हुन ते 18,000 जे लॻभॻि सैंक्शन्स आहिनि। मिसाल जे तौर ते हाणे छो वापसी करे, तव्हां हुनखे छा ॾींदो जो हू तव्हांखे वापसी करे? ऐं हेॾी वॾी दुश्मनी खां पोइ तव्हां हुनखे दोस्त करे सघंदो? जेकॾहिं दोस्त करे सघो हा त रूस जे हुकुमराननि त सोवियत यूनियन खे डिसइंटीग्रेट कयो न, तव्हां उन महिल बि दोस्त कोन करे सघियो न। हाणे मिसाल जे तौर ते यूक्रेन वापसी बि ॾिए थो, तव्हां हुनखे कॾहिं बि दोस्त न कंदो, तव्हां हुनखे वरी दुश्मन करे छॾियो, तव्हां हुनखे नओं दुश्मन पैदा करे छॾियो, तव्हां यूरोपियंस खे डिॼारे छॾियो आहे त बाबा तव्हां हीअं करो न त पोइ रूस अचे पियो। ऐं उन जे नतीजे में हुननि बि जेको आहे हुश चरी हुश में ख़ुशि, सिंधी जो पहाको आहे न, सो चरी ड्रिल थी करे नेट हुनखां फिनलैंड खां मथे, स्वीडन खां मथे। सो छा मिलंदो? माना रूस खे छा ॾींदो तव्हां? रूस जे लाइ तव्हां वटि कहिड़ी सुठी चॉइसिस आहे जो हू डॉनबास रीजन खां हथु खणे या यूक्रेन ते वधीक हू जेको आहे उहो कब्ज़ो न करे? 20% ऑलरेडी यूक्रेन जी कंप्लीट टेरिटरी ते रूस जेको आहे उहो पंहिंजो असरु वधाए चुको आहे। मालदोवा ते हुनजो ऑलरेडी मालदोवा जे हिकिड़े हिसो ते हिसे ते हुनजो असरु आहे, जंहिंखे ट्रांजिस्टेरिया चइजे थो, अलाए कहिड़ो मुल्क कहिड़ो चइजे थो। सो आई डोंट थिंक सो कि ही जंग जेका आहे उहो वेझड़ ईंदड़ कुझु सालनि में जेका आहे ख़तमु थींदी, छाकाणि त हुननि वटि हिकिड़ो मग़रबी पैसो आहे ऐं मग़रबी वेपनरी आहे। सो उहो जॾहिं बंदि थियो उन ई ॾींहुं यूक्रेन किरी पवंदो, पर जेसिताईं हले पियो तेसिताईं जेको आहे विढ़ंदा रहंदा। ऐं मिलिटरीली इहा पोज़ीशन आहे त रूस जेको आहे उहो पहिरीं खां वधीक ताक़तवर आहे, पहिरीं खां वधीक हू जेको आहे उहो सुठी पोज़ीशन में मौजूदु आहे। सो ॿई धुरियूं जेके आहिनि उहे हिकु जेतिरी ताक़त रखनि थियूं। जेकॾहिं यूक्रेन खे रूस हाराए नथो सघे त यूक्रेन बि रूस खे हाराए नथो सघे, ठीकु आहे। सो इहे ॿई सिनारियोज़ आहिनि। बाक़ी यूक्रेन जी हूं त ॾिसूं था त स्ट्रेटेजिकली त हुनजी शिकस्त थी चुकी आहे, छाकाणि त रूस पंहिंजा गोल्स जेके आहिनि उहे अचीव करे चुको आहे। बहरहाल हुनजी फतेह इहा थींदी त उहो रूसी फ़ौजुनि खे डॉनबास रीजन या जेको बि इहो रीजन जंहिं ते रूसी फ़ौजुनि कब्ज़ो कयो आहे या हुन पंहिंजे असर हेठि आंदो आहे उन्हनि ते ख़ाली कराइनि। सो उन पोज़ीशन में न आहिनि, भले कंप्लीट जेका आहे उहो नेटो पूरी जी फ़ौज छो न अची वञे, हू उन्हनि इलाइक़नि तां रूस हथु न खणंदो। सो आई डोंट थिंक सो कि पीस जेको आहे उहो वेझड़ में पॉसिबल आहे। बाक़ी रूस वटि हाणे विञाइण जे लाइ कुझु ई न आहे बचो, ऐं हू कंहिं बि हद ताईं वञी सघे थो उन जंग खे खटण जे लाइ। यकीन नफ़ीज़ ईअं ई आहे ऐं मां बि इहो ई सम्झंदो आहियां त घटि में घटि यूरोप जा माण्हू या अमेरिका भले छा बि सोचनि, या यूरोप जा जेके मुल्क आहिनि भले कमज़ोर हुजनि या ताक़तवर मुल्क हुजनि, पर उहे रूसी माण्हुनि खे हाराए नथा सघनि। ऐं जेको रूसी देव आहे उनखे यूरोप जे अंदरि या यूरोप जा मुल्क या अमेरिका उनखे हाराए नथा सघनि। बुनियादी तौर हू सोवियत यूनियन खे उन्हनि शिकस्त ॾिनी, ठीकु आहे, पर हू अमली तौर ते जंग जे मैदान में रूसी माण्हुनि खे, रूसी फ़ौज खे हाराए नथा सघनि। बहरहाल तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांखे इन्हनि समूरनि मामलनि ते पंहिंजी राय खां आगाह कयो। न रुॻो मुंहिंजी ॼाण में इज़ाफ़ो थियो, पर असांजा जेके ॿुधंदड़ आहिनि, इंडस डायलॉग जा ॾिसंदड़ आहिनि, या जेके नवां साथी दोस्त असां सां जुड़ंदा उन्हनि लाइ बि जेका तव्हांजी गुफ़्तगू आहे उहा तमामु घणी मुस्तफ़ीद हूंदी ऐं नौजवान काफ़ी सारियूं ॻाल्हियूं तव्हांजी इन गुफ़्तगू मां सिखंदा। तो दोस्तो तव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे त जेकॾहिं तव्हांखे गुफ़्तगू जी सेशन पसंदि अचे त पाण बि ॿुधो, पंहिंजनि दोस्तनि सां बि शेयर करियो ऐं पंहिंजी राय खां बि असांखे आगाह करियो, जीअं असांखे मालूम थी सघे त
तव्हां इन सेशंस मां केतिरे क़दुरु मुस्तफ़ीद थियो थिया। सो तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। हफ़ीज़ ऐं मूंखे इजाज़त ॾींदा ऐं ॿिए कंहिं दफ़े ॿिए कंहिं सेशन सां गॾु तव्हांजे साम्हूं हाज़िर थींदासीं। तव्हांजी वॾी महिरबानी।